इंसान भी अजीब है, उनकी सोच ऐं जूं ॻाल्हियूं वक़्त ऐं हालात सां गॾु तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं जितां शुरू थींदियूं आहिनि आख़िर में उते ई पहुचंदियूं आहिनि। असां जॾहिं 5 या 7 सालनि जा हुआसीं त असांजी पसंदीदा शख़्सियत असांजो बाबा साईं हुयो। असां उन वांगुरु थियणु चाहींदा हुआसीं ऐं उनखे ई ॾिसंदा हुआसीं। जॾहिं 15 सालनि जा थियासीं त बाबा जे पोयां हलंदा हुआसीं ऐं जंहिं जॻह ते बाबा जिन क़दम रखंदा हुआ असां उन जॻह ते ई पेर रखंदा हुआसीं ऐं कोशिशि कंदा हुआसीं त असां बि ओतिरी विक खणूं। हैरत जी ॻाल्हि त जॾहिं 20 सालनि जा थियासीं त असां चयोसीं त बाबा असां सां गॾु क़दम मिलाए नथो सघे ऐं जदीद दौर जे तक़ाज़ाउनि खे बिल्कुलु बि नथो सम्झे। 25 सालनि जी उमिरि में बाबा खे चवंदा हुआसीं त तव्हांखे ज़माने जी का ख़बर ई कान्हे, का दौरु मटिजी वियो आहे, तव्हांजो दौरु ॿियो हुयो ऐं अॼु दौरु ॿियो आहे। तव्हां महिरबानी करे असांखे कंहिं बि क़िस्म जी रुकावट न ॾियो। जॾहिं 30 सालनि जा थियासीं त इहो सोचणु लॻासीं त हाणे बाबा सां गुज़ारो करणु बिल्कुलु बि मुश्किल आहे। तंहिंजे करे बाबा खे छॾे अलॻि थी रहणु लॻासीं ऐं चयोसीं त हाणे केतिरो बाबा खे सम्झायूं, असांखां बर्दाश्त ई नथो थिए। जॾहिं 40 जा थियासीं त सोचियूं पिया त बाबा कुझु सही हुयो ऐं मां पंहिंजे ॿारनि जी बिल्कुलु तरबियत ईअं कंदुसि जीअं बाबा साईं असांजी तरबियत कई आहे। जॾहिं 50 जा थियासीं त इहो सोचणु लॻासीं त बाबा केॾो न समझदार ऐं सियाणो हुयो जंहिं असांजी अहिड़ी तरबियत कई। केतिरा ॿार हूंदा उन्हनि खे बैलेंस रखियईं, उनजे खाधो खुराक, उन जो लटे कपिड़े जो ख़्यालु रखियईं ऐं बाबा जहिड़ो इंसानु सॼी दुनिया में कोन आहे। हाणे जॾहिं 55 ऐं 60 सालनि ते पहुतासीं त असांजी पसंदीदा शख़्सियत बाबा साईं हो ऐं असां चाहियोसीं त पंहिंजी औलाद खे ईअं ई तरबियत ॾियूं जीअं बाबा साईं असांखे ॾिनी ऐं असांजी औलाद वरी उन जॻह ते अचे वई त बाबा साईं जदीद दौर जे तक़ाज़ाउनि खे सम्झे ई नथो। हीअ ज़िंदगी हिकु सर्किल वांगुरु आहे जंहिं ते असां चौधारी फिरूं था पिया। हिक खां शुरू था थियूं ऐं 60 ऐं 70 ते अची ऐं स्टॉप कयूं था ऐं इहो दाइरो ई असांजी औलाद जे लाइ आहे। कोशिशि कयो त जेतिरे क़दुरु थी सघेव पंहिंजे वॾनि जी इज़त कयो, उन्हनि खे एतिराम ॾियो ऐं अॻिते हली तव्हां बि उन उमिरि ते पहुचंदव त तव्हांजा नंढा तव्हांखे इज़त ॾींदा, तव्हांखे एतिराम ॾींदा।